टिबो उन छोकिरीअ सां मुहबत जो इज़हार बि करे न सघिया। ऐं ऑफिसर, देर एॾी थी वई, एॾी देर थी वई जो न बानूअ जो रिश्तो कंहिं ॿिए सां थी वियो। पोइ मैं बानो खे चयो, बानो तोखे पंहिंजे रूह खां वधीक मूं चाहियो आहे। तोखां सवा मुंहिंजी ज़िंदगी अधूरी रहिजी वेंदी जे तो ॿिए कंहिंसां शादी कई। ऐं पोइ बानूअ टिबे खे ॾिसी चयोसि, हाणे मूंखे विसारे छॾ, छो त शादीअ खां पोइ मां पंहिंजे वर खे छॾे तोखे यादि करणु नथी चाहियां। मूं बानो खे चयो, बानो तूं मूंखां कॾहिं बि विसरी न सघंदे। तूं मूंखे विसारी मां इहो कॾहिं बि थियणु कोन ॾींदुसि। बसि ईअं ई बानूअ जी शादी थी वई। उहे दीदार लाइ मां तमामु घणो परेशान थी वियुसि। पोइ मां हुन ॻोठ में वञण जा बहाना ॻोल्हणु लॻुसि। मुजरी खे चयुमि, मुजरी जी खमीसा, मथे ॻोठ में तुंहिंजी ज़मीन आहे, उतां 1 एकड़ मूंखे खपे। कंदे काॾे? मुहबत जो मीनार ठाहींदुसि ऐं उन बहाने मां दिलबर जो दीदार कंदुसि। मुहबत करण वारनि लाइ त सिर बि क़ुर्बान। पोइ ज़मीन जा 2 एकड़ छा कंदा? खमीसा, जिथां तुंहिंजी दिलि चवे न उतां चूंडे वञी तूं ज़मीन खण। पोइ मूं महबूब जे घर जे साम्हूं 1 एकड़ ज़मीन जो रखियो ऐं उते मुहबत जो मीनार ठाहिणु शुरू कई। ऐं अॼु उहो मुहबत जो मीनार खमीसे जे टिबे नाले सां मशहूरु थी वियो। ऑफिसर, मूं टिबो एॾो वॾो ठाहियो आहे जो मुंहिंजे महबूब खे उन घर मां टिबो साफ़ नज़र ईंदो आहे। खणी जो मूंखे यादि न करे, पर उन टिबे खे ॾिसी इहो ज़रूरु सोचींदी हूंदी, हा हुयो को आशिक़ जे पंहिंजे महबूब खे यादि करण लाइ हिते मीनार ठाहियो आहे। मां भली मरी वञा, पर इहो टिबो सालनि ताईं यादि रहंदो। सलाम आहे तुंहिंजी मोहबत खे। ओ वञी छो वणकार अलाह ओ तू न गोली तड़े वो ओ निको नाए लतीफ चए अल्लाह बारो जलबे पार वो ओ ती सती बद संदरो अल्लाह पिरत बुनवसी पार ओ नाए नेण निहार अल्लाह तू में दे ओ दोस्त जो वो अबा पट सुकी पट थी विया आहिनि। गांव हाणे लभे ई कोन थो। घर में हाणे रुगो पलाऊं आहे। अबा माल काए हाणे काॾे वञो? ओ पुट, हे डिंगरी सिंगरियूं कख पन चरी कुख त भरे ईंदियूं न बाबा। घर में बकरियूं बि छा कंदियूं? अबा राजन, तू भी सही तो चवे, पिणे भी सही तो चवे। असां तो ॾुखियो सुखियो वक़्तु मिड़े गुज़ारियूं पिया, माल जो छा थींदो? अम्मा, जेकॾहिं माल जो गाह ख़त्म थी वियो आहे त पोइ खपाइणो ई पवंदो। जे माल खपाईंदासीं त घर जो सफ़र गुज़र कीअं थींदो? इन जे सहारे त हलूं था।
अबा इहो त मां बि सम्झां थो, ॾुकार जे करे जेकॾहिं न असांजे माल खे बीमारी लॻी त माल असांजो टके में बि कोन विकाम पोइ। हीअ पाण लासे पनाह ॾींदो, अब बीमारी जी ॻाल्हि न कर। बेबल छोकिरो सही थो चवे, हाणे त रिढनि जो पाणी बि ज़हर थी वियो आहे, बीमारी जो बि ख़ौफ़ आहे। जेकॾहिं हिकिड़ी ॿकरी बीमार थी न त सभिनी खे लड़ो अची वेंदो, पोइ काती बि नसीब न थींदनि। अबा वधीक तव्हां वॾा, तव्हां सोचे सम्झी जेको बि फ़ैसिलो ॿुधाईंदव न मूंखे मंज़ूर आहे। बाक़ी माल काए वञण लाइ मां कोन थो ख़बर त मुंहिंजे सां सलाह कयां थो, पहिरां को कोठायूं था, पोइ ॾिसूं छा था कयूं। ॿकरियूं खपायूं था या ॻोठ छॾे था हलूं? ठीकु आहे अबा, मेड़ा खे कोठाइण में देरि न कयो, किथे ईअं न थिए जो ॿकरियुनि में बीमारी लॻी वञे ऐं असां सभिनी खे परेशानी सां न मुंहुं ॾियणो पवे। ठीकु आहे बाबा, ठीकु। केॾो चवंदी आहियां त दा सवेल उथंदो कर, सिज उभरण खां पहिरीं उथंदो कर, पर अलाए काॾो शहर जी निभाव खणी अचे ॻोठ में नथो आ। खणी अच छोरी, पोइ पाणी जो दिलो खणी अचे विझीसि मथां। अम्मा दिलो पाणी जो आरींदी न पोइ बि मामो कोन उथंदई। हा गूंगा, इहा ॻाल्हि सही आहे, पाणी खे गरम करे पोइ मामे जे मथां था हारियूं। गरम पाणी मां जागा पियो थो, मां तव्हांजी सभु ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। जॾहिं जागी थो त पोइ उथी छो नथो खट तां, निभाग जी निंड छॾ हाणे न। अचे मां वधाई बाटल जी मानी ऐं ॿुध थां मां मांदा वरी ॾेई वञजांइ। जी हा काकी, ॾेई वेंदी मैं। ऐं ॿुध वधाई महिला तो अची मानी नथी खणी वञी, हेॾो पंध करे मूंखे तो अचणो पवे। करजी ईअं त रड़ियूं करे थी असांखे मानी जो टुकुर ॾी, ॼण असां ते थोरो कंदी हुजी। ॿी मालिक जे नाले ते थी, पोइ असां ते थधो थोरो कोन थी कई। जॾहिं मालिक बि ढकिया आहिनि त पोइ ढकड़ी छो न ढके। तोभा माई तोभा, तोखे त अलाह पुॼे। अरे गुंगा मुझे लाके रो बता जाओ। अदा उथो हाणे तूं बि खड़ी, मुंहुं धो धो को गुरड़ी कर, मुंहिंजे लाइ टुकुर बचाइजे। हथ चोर ऑफिसर, हाणे तूं निबाह सफ़ा तयार थी वई आहे। पटे लाहिण खां पोइ हाणे महसूस नथी थिए त का भॻल हुई। सच चइबा, तूं त बेस्ट माण्हू आहीं, बेस्ट माण्हू। बस वो आपकी जरा गौर था टिब्बे के चार टिब्बा वो बेस्ट। ऑफिसर टिब्बे के चाची बेस्ट हुई। ओ तू मूं चयो त टिबो तमामु भलो माण्हू आहे। वो तो आहे, बिल्कुल आहे, इन में तो बाबा को शक ही कोन्हे। ऑफिसर लोलो न्यापो ॾेई वियो हो त फटफटी काए अचां, पर फटफटी ॿाहिरि छो काए ईंदो? ऑफिसर, असां ॻोठे समूरनि छोकिरनि सलाह कई आहे पाण में, तुआरी फटपटी सफ़ा मेरी थी वई आहे, खणी वञी खॾ ते धोई चऊंसि। न न, हुनखे विझण जी का बि ज़रूरत न आहे, कयोसि न मूं वांगुरु हुनजो बि अछो मुंहुं। ऑफिसर बाबा तुझी जेका फटफटी आहे न, मूं असली गौर करे ॾिठो आहे त तुआरी फटफटी असांजे मुजेरीअ जी फटफटीअ खां ज़ोर आहे, पर आहे निभागी पहिरें नंबर जी। निभागी छो आहे? ऑफिसर, तुंहिंजी बांह मरोड़े फिटी की अञा थो चई त निभागी न आहे। मुंहिंजी बांह त तव्हांजे छोरनि भॻी आहे, मुंहिंजी गाॾी थोरी भॻी आहे। बाबा तूं अलाए कलेक्टर हुई, अलाए डिप्टी हुई, अलाए पुलिस वारो हुई, इहा असांखे का ख़बर कोन्हे, पर आही ऑफिसर।
पर अरे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए ऑफिसर, इहा जेका तुंहिंजी फटफटी आहे न, नेको तोखे भाई कान थी पए। पोइ छा कजे? पोइ कर वापार भला फटफटीअ जो, पर ॻाल्हि ॿुध, मूं वटि रोक पैसा कोन्हनि के। मता ऑफिसर मता, इन सूमर सौदा सां सौदो कयो अथई, फटफटी जो हॾो बि नसीब न थींदी। न न, सूमर त ॾिसण में ई कोन थो अचे। मुंहिंजे जूं ॿ रिटियूं खाई हो सूमर, तव्हांजी फटफटी खाइण में देरि ई कोन कंदो। तव्हां माठ कयो, अॼु मां सूमर सां वापारु कयां थो। हा सूमर, ॿुधाए मूंखे घणा पैसा ॾींदे मुंहिंजी फटफटी आहे? मुलो बाबा तुंहिंजी मर्ज़ी जो हूंदो, मुद्दो वरी मुंहिंजी मर्ज़ी जो। इहो मुद्दो वरी घणो रखंदे? मुद्दो रखंदी वधि वधि वस जो, वरी कहिड़ो मुद्दो रखंदी? ओ ऑफिसर, मोट में सही टको टको करे वसूल कजाए। जेकॾहिं 5 साल वस न थिए त पोइ? पोइ त साईं उरास जो राणो आहे। न, वस ताईं कोन थींदो। ऑफिसर, साल खां वठी अची 2 ॾींहंनि ते पचंदी, रुगो फटफटी कढाई, पोइ ॻोल्हियो ई हथु कोन ईंदी। टिबा ॾाहो थी मुंहिंजो सौदो न विञाए, मस त रोज़ी हथ आई आहे। सूमर मूंखे हफ़्ते में वापसि वञिणो आहे, एतिरी रखत करे सघां थो। पोइ मुद्दो खणी हफ़्ते जो रख, भला जे ख़ुदा न खासे तकड़ बि अथई त पोइ 2 ॾींहंनि जो मुद्दो रख। सुभाणे शहर मां मोटी अची सूमर पैसा ॾेई, अलाह अलाह ख़ैर सलाह। काका सूमर, हाणे महिमान खे मुझाए न। बाबा सौदो ॾाढ जो न आहे, ॻाल्हियुनि ॿोलियुनि जो आहे। ठीकु आहे सूमर, अचे मुझेरी, हुन सां सलाह कयां थो, पोइ सौदो पको सम्झ। हाणे तुंहिंजी बाह बिल्कुलु सही थी वई आहे, पर यादि रखजांइ, फ़िलहाल को बि वज़न न खणजांइ। हाणे मुंहिंजी ॿार तमामु बहितरु आहे, पहिरियां खां सही आहे। सॼे घर खे अची उथलाए पुथलायो अथई, छा विञाइजी पियो अथई? रसो थो ॻोल्हियां, रसो। छो काठियूं करण वेंदे छा? इन महिल काठियूं करण केरु वेंदो? चीकले जो रसो टुटी पियो आहे, उहो थो ॻोल्हियां। हुयो चरार, मता मुझे रस्ते में आते हुए दिया है गुड चाबदी ता बाबा कम जो आरत पे दे। इहो तॾो कंहिंजे लाइ वठी आया हुआ? पंहिंजे लाइ आयो अथमि, सोले मुल ते मिली वियो, मुंहिंजो भला चुल्ह ते विहण जे लाइ कमु ईंदो। वदा यार, तॾो त वठी आयो आहियां, मूंखे कपिड़ा छो नथो वठी ॾीं? कहिड़ो मेलो थो लॻे जो तूं कपिड़ा पाए वेंदे? वो करपिल लाज़मी तो रहिया, मेलो हुजे तो तू नवा कपिड़ा वठी ॾीं, न त न वठी ॾींदे। छो? फिलहाल इन्ही कपिड़नि में गुज़ारो कर, तकड़ न कर। तुंहिंजे लाइ ॾाढ था गॾु कयूं, तुंहिंजी शादी बि त कराइणी आहे। मुंहिंजी शादी वदा करपिल, भला मुंहिंजे लाइ कुंवार किथां ॾिठी अथई? कहीं पाणी त प्यार हा, तकड़ न कर, कुंवार किथां ॾिठी अथई? ॾुकार माण्हुनि जी चेलियूं चिमियूं करे छॾियूं। दुआ करे का वस ते, पोइ ख़ुशो कंदासीं बाबा, तोखे परणाईंदासीं। इन महिल हर माण्हू पेट में हथ लॻो पिया, इन महिल केरु ईंदो तुंहिंजी ख़ुशी में? छा ॿुधी? बस मींहुं न वसियो त लाह निकिरी हुई था। भाई, ओ भाई, जी कयां? बोली थी विया। इहो ॻाल्हि ॿुध, इहो विञणो खणी आ, हाणे गर्मी बि ॾाढी आहे। अचण अच। एॾी गर्मी में काॾे निकिरी पए में तूं वरी? हड़े बनीअ ते वियो। बनीअ ते वियो में? इहा बनीअ ते वञण वारी तुंहिंजी आदत अञा ताईं वई कोन। बस त थियण ॾींहुं हा, पोइ वञी हा बनीअ ते। भाई, मिट्टी त माउ आहे न, उन ई त असांखे पालियो। जॾहिं माउ जी छातीअ जो खीरु सुकी वेंदो आहे त ॿार उन जी पचर छॾे ॾींदो आहे न। भाई,
ॿार वरी बि माउ जे पोयां रड़ंदो ड्रोड़ंदो उथंदो। ओ अम्मा, ॾोढो पचाए ॾे त खाऊं। बाबा काका ऑफिसर तोखे यादि पियो करे। मां ऑफिसर ॾे वञा थो। तूं हाणे हीअं कर, वञ सूमर खे ॾिस जे घर में आहे न, त हुनखे उताक ते वठी अच। जी बाबा, वञा पियो बाबा। इहो सूमर में वरी कहिड़ो कमु फाथो अथई? सूमर जो कमु मूं में आहे। ॿार ॿनीअ ते रांझनि माल सां मिलियो, उहो ॿुधाए पियो त बाबा जो तो में कमु आहे, उहो तोसां अकेले में कुझु ॻाल्हाईंदो। इन सूमर जो वरी कहिड़ो अकेलाईअ में कमु हूंदो? इहो ई चवंदई त वस नाहे थी, 2-3 पैसा जेके मथां थियनि था उहे तूं मूंखे छॾे ॾे, ऐं तूं 2-3 दड़का ॾे छॾे ॾींदेसि। भाई, बाक़ी तुंहिंजी छा मर्ज़ी आहे? त 2 हज़ारनि जे करे सूमर खे बि बाठा आणा? लख विञाइबो पर लछण कोन विञाइबो। मर्ज़ीअ जो मालिक आहीं, वणई त बख़्श करे छॾीस, मुंहिंजो छा? ॾुखे वक़्त में पंहिंजे भाउ खे बुखियो त नाहे रखणो। पैसा बचाए रखंदासीं त छा क़बर में खणी हलंदासीं? न भाई न, सभु कुझु हिते ई छॾणो। सही थो चवे, पोइ हरू भरू अजायो हिर्स करे क़बर त नाहे कारी करणी न। बस अलाह करे त इहा ॻाल्हि माण्हुनि जे दिमाग़ में वेह, पर मूंखे लॻे मुश्किल। ही सभु विया काॾे? चङू चो घर में न आहिनि। काकी बेबुल मेटु खाईंदी आहे। ज़रूरु पियल हूंदो, पर रखंदी किथे आहे? किथे रखंदी आहे? हा, छपरीअ में रखंदी आहे। छा लाइ आयो आहीं? काके सूमर खे बाबा सॾे पियो, इन लाइ आयो आहियां। जॾहिं तोखे ख़बर बि आहे त सूमर सॼो ॾींहुं ओताक ते धिका खाईंदो, तूं हिते धिका खाइण छो आयो आहीं? काकी पोइ ओताक ते ॾिसांसि थो। बे छोरा भॼी वरी केॾां थो? हा, मां तुंहिंजी अफ़वाननि खां चङी तरह वाक़िफ़ आहियां। सची ॿुधाए छा लिकायो अथई? काकी मां भला तव्हांजे घर मां चोरी कंदुसि, साड़े छॾी। बात खोल। छो थई मोह ही मेट खाधो अथई? किथे लिकायो अथई मेट? ॾे मूंखे। ॾिसो काकी, ॾिसो किथे आहे मेट? साड़े छॾे जा सका बी खेॾा बी। लिकाई त का शइ अथई तूं? ॾिसां आहे। हे लॻई हे ना वरी पेर केॾा तो खिसकाई लिकाई तो? वो शर्म नथो अचे? एॾो सारो थी मेट तो खाई? पी तो तुंहिंजे पी खे ॿुधायां थी। भले ॿिए खे ॿुधाए, मां बि सॼे ॻोठ खे ॿुधाईंदोसि आहे, तूं बि मेटु खाईंदी आहीं। छोरा हो भाॻो छोरो, ही वरी मूंखे पाण तो ख़ौर आहे हाणे वरी मूंखे तो ख़ौर करे। मूंखे ख़बर कीअं पई तूं मीठो मेट इते रखियल आहे? त कंहिंखे बि ख़बर कान्हे। हाणे हिन जाइ ॾिसी वरिती आहे, हाणे आउं ॿी कंहिं जॻह ते लिकाईंदसि। अम्मा, हाणे माल परे परे ताईं काहे वञणो थो पए? मुंहिंजी टंगनि में एतिरो साह न आहे। सुभाणे खाधे पाॾे खे मोकिलिजाए। अम्मा, छोरे खे निभाग छॾे त हुनखे माल सां मोकिलियऊं न। अम्मा, एतिरो बि अधे पाॾे खे निभागो न चओ। ईअं न थिए त सुभाणे हर कम खां जवाब ॾेई वेही रहे, वधीक न त बॾी थो वञे। अचे राति पिणे त गॾिजी छोरे खे मुरलियूं वॼाईंदासीं, मन छरे जो न अंग्रेजी पवे। अम्मा, अदा रिझे या न रिझे, मां कान वेंदसि, बाबा खे मोकिलिजाए। यकीन कर अम्मा, मुंहिंजे पेरनि में लिफूं पइजी वियूं आहिनि, हलण बि नथो थिए, ॾाढो सूर थो थिए पेरनि में। राति तेल गरम करे पेरनि खे हणजांइ पुट।
अलाह कंदो फ़ाइदो पइजी वेंदई। जी अम्मा हणंदसि, माल वाड़े में छॾे आई आहियां, वञी ॾुई अच। ऐं हा अम्मा, परनि खे बि छॾिजांइ, जेको पा ॾेढ निकितो। तूं वेह अम्मा, इहो कमु मां करे थी वठां। पोइ खणी मां वेंदसि अम्मा। यकीन कर न, मुंहिंजे पेरनि में हाणे लिपूं पइजी वियूं आहिनि, नूर बटारे जो कसम। बाजी मुझेरी ये नया बोल रही है। जी मुझे के न्यापो ॾेई आयो आहियां ऐं इजो आहे। ए रे वडो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अचो बाबा अचो अचो। वे ऑफिसर वे। बाबा ही असांजा पट आहिनि। हा सुमर, बाजीअ तुंहिंजो न्यापो ॾिनो। बाबा ख़ैर त आहे न? अलाए छो मूंखे ॻोल्हींदा पिया वतो। मुझेरी तव्हां सां सलाह करणी आहे। पुटु रांझण चवे थो पट सुकी ठोठ थी विया आहिनि, माल जो चारो बि महाल थी वियो आहे। ॿ हिकिड़ा वॾा खॾा हुया, उन्हनि जो पाणी बि तरे में वञी लॻो आहे। उहो पाणी ज़हर थी वियो आहे ऐं माल में बीमारी न अची वञे। बाबा मालिक भलाई कंदो। ॿी ॻाल्हि ॿुधो न, जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता माल में बीमारी पइजी वई न, त बाबा माल टके मुल ते बि कोन खपंदो। इहा सलाह करणी हुई। माल खपाए ॻोठ छॾे कंहिं वसे जा ते हलूं। छा अहिड़ी नौबत वेंदी आहे हिते मुझेरी? बाबा ऑफिसर छा ॿुधाए, माल में त बीमारी ईंदी रहंदी आहे। उहा असांजे लाइ का नई ॻाल्हि कान्हे। पर असली तोबा तोबा मुंहिंजा मालिक तोबा। बाबा हिकिड़े साल अहिड़ी त अचे बीमारी पई माण्हुनि में। बीमारी छा, साटो साटो बाबा साटो। हर रोज़ ॿ टे लाश पिया निकिरनि ॻोठ मां। अलाह ॾे पनाह। उन बीमारीअ जी ॻाल्हि जॾहिं बि बाबो मरहूम कंदो हो न, त उन जी अखियुनि मां लुड़क वही पवंदा। चवंदो त हिकिड़े महीने में अहिड़ी त बीमारी पई जो हर तरफ़ लाशनि जा ढेर लॻी विया। ऐं लाश दफ़नाइण वारा माण्हू थोरा हुया, पर लाश तमामु घणा हुया। ईअं ॾिसंदे ॾिसंदे दिन जूं दीहूं वीरान थी वयूं। जितां माण्हू गुज़र कंदो हो, उतां रुगो इहे ई रड़ियूं ईंदियूं। अलाह पनाह ॾींदो। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ तव्हां सभई कंहिं वसिया तरफ़ निकिरी वञो। बाबा अञा वस जो वासो आहे। अलाह ख़ुदा न ख़ास्ता असीं तो मालड़ो सालड़ो काहे कंहिं ॿिए पासे निकिरी वञो, पोयां अलाह को हसकारो करे त पोइ काॾे वञो। हो तूं सावण बि वियो, ईसो बि वियो, बटरो बि वियो, हाणे छाजो आसरो कयूं? सुमर, जेकॾहिं ईसो फसल नथो कराए, रुगो एतिरो ई वसी पए त ही सुकल पट जेके आहिनि न, इहे थोरा आला थी पवनि। बसि रुगो एतिरो थिए जो माल जो चारो निकिरी पवे ऐं ही ज़मीन जो ज़हर मरी पवे। उन करे असांखे पूरो हिसो इंतज़ारु करणो पवंदो। उन खां पोइ सभिनी खे गॾु करे मेड़ाको कराईंदासीं। पोइ मेड़ाके में जेको फ़ैसिलो थियो उन ते ई अमल कंदासीं।
सूअर सुनाई बाबा मायूस छो थो थी छो थो भरो मालिक जी ज़ात खां माण्हू कॾहिं बि मायूस न थिए। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।